17 जनवरी 1904 ईस्वीअ में सैयद मोहम्मद शाह जे घर में जनम वठंदड़ गुलाम मुर्तज़ा शाह सैयद, जेको नंढे खंड जे तारीख़ जे सीने ते GM जे नाले सां मशहूर ऐं मारूफ़ थियो, सिंध जे तारीख़ जो हिकु वॾो किरदारु आहे। GM सैयद उन वक़्त जे दादू ज़िले जे सिंधु दरिया जे कप ते हिकु नंढे ॻोठ सन में जनम वरितो। 16 महीननि जी नंढी उमिरि में ई हिकु माइटानी दुश्मनी जे नतीजे में पीउ जे शफ़क़त ऐं प्यार जे छांवरे खां महरूम कयो वेंदड़ हिकु वॾी मिल्कियत ऐं ज़मींदारी जे अकेले वारिस हुअण ऐं मिल्कियत जे तनाज़े में ई पीउ खां महरूम थियल ही ॿार, जंहिं ख़ौफ़ ऐं नाइंसाफ़ियुनि जे साए में बालकपण गुज़ारियो ऐं जिन तलख़ियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि में संदसि परवरिश थी, वॾो थी उन ॿार उन सभिनी तलख़ियुनि, नाइंसाफ़ियुनि ऐं महरूमनि खे पंहिंजे कमज़ोरी बणाइण बजाए उन्हनि खे पंहिंजे नाक़ाबिल शिकस्त किरदार जे ताक़त में तब्दील कयो। हुनजे उन हमागीर ऐं ताक़तवर फ़ैसिला कुन किरदार जो अंदाज़ो तारीख़ जो शागिर्द उन मां लॻाए सघे थो त 1938 ईस्वीअ में ऑल इंडिया मुस्लिम लीग ज्वाइन करण खां अॻु बानीअ पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना उन वक़्त जे सिंध मुस्लिम लीग जे सदर अब्दुल्ला हारून सां ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई त कीअं बि करे GM सैयद खे मुस्लिम लीग में शामिल कयो वञे। सिंध जी सियासत में GM सैयद जे सरगर्म ऐं फ़ैसिला कुन किरदार जो ई उहो नतीजो हुयो जो उन वक़्त जे गॾियल नंढे खंड जी सिर्फ़ सिंध असेंबली उहा वाहिद असेंबली हुई जंहिं 1944 ईस्वीअ में ई पाकिस्तान जे हक़ में ठहराव पास करे छॾियो हो। पाकिस्तान ठहण जे हवाले सां सिंध जी ॿिनि हवालनि खां वॾी अहमियत हुई। नंबर 1 त जाग्राफियाई तौर ते सिंध जी पोज़ीशन अहिड़ी हुई जो हुनजो पाकिस्तान में शामिल न थियण जी सूरत में नए मुल्क जो ठहणु नामुमकिन हुयो। नंबर 2 त सिंध जे हवाले सां जिन्ना जा उहे जज़्बात हुया जेके कश्मीर बाबति नेहरू जा हुया। सिंध जनाह जो वतन हो ऐं हुन हर हाल में सिंध खे ईअं ई पाकिस्तान में शामिल करण ते घुरियो जीअं नेहरूअ कश्मीर खे हासिल करण पे घुरियो। ऐं जिन्ना जी उहा ख़्वाहिश GM सैयद पारां मुस्लिम लीग ज्वाइन करण ऐं सिंध अंदरि मुस्लिम लीग खे इंतहाई सरगर्मी सां मुनज़म करण जी सूरत में पूरी थी। सन जे सैयद जी शुरूआती ज़िंदगीअ जो हिकु मुनफ़रद पहलू इहो बि आहे त हुन सिंध जे कुझु ॿियनि वॾनि किरदारनि जहिड़ो पीर अली मोहम्मद शाह राशिदी ऐं पीर इस्लामुद्दीन शाह राशिदीअ वांगुरु कंहिं बि फॉर्मल स्कूल या मदरसे में तइलीम न पिराई। ज़मीनुनि ऐं मिल्कियतुनि जे तनाज़े जे नतीजे में GM सैयद जे पीर मोहम्मद शाह काज़मी जे क़त्ल थी वञण ऐं उन मिल्कियत ते विढ़ी वियल डिघी क़ानूनी लड़ाईअ ऐं उन खां बि वधीक त उन मिल्कियत जे अकेले नरीने वारिस हुअण सबबि संदसि ख़ानदान जे बीबियुनि खे हमेशह GM सैयद जे जान जे तहफ़ुज़ जो फ़िक्र हूंदो हो। उन करे GM सैयद जी सॼी तइलीम संदसि घर ते ई थी। ऐं तारीख़ जो ही बि हिकु इंतहाई दिलचस्प बाब आहे जो सिंध जे हिननि वॾनि किरदारनि पारां कंहिं बि कॉलेज या यूनिवर्सिटी मां का डिग्री हासिल न करण बावजूदि उहे सिंधी, अंग्रेज़ी, उर्दूअ सां गॾु अरबी ऐं फारसी ते पिणु कमांड रखंदा हुआ। बज़ार कंहिं बि स्कूल मां पढ़ण खां सवाइ उन्हनि नंढे खंड जी सियासत में इंतहाई सरगर्म किरदार अदा करण सां गॾु पाकिस्तान जे क़याम लाइ फ़ैसिला कुन किरदार अदा कयो। सिंध अंदरि हिक खां वधीक सियासी पार्टियुनि ऐं तहरीकुनि खे जनम ॾिनो। मज़हब, सियासत, सकाफ़त ऐं कल्चर समेत ॿियनि केतिरनि ई मौज़ूअनि ते अनेक ऐं अमुल किताब लिखिया। समय बल्कि हज़ारनि कारकुननि ऐं परस्तारनि जे सियासी फ़िक्र ऐं अमली जदोजहद लाइ मशल राह बणिया। GM सैयद जे ताक़तवर किरदार जी इनफ़राद जो अंदाज़ो उन हक़ीक़त मां लॻाए सघे थो त जॾहिं उहो ऑल इंडिया कांग्रेस में हो त सिंध असेंबली जे मेंबरनि जी अक्सरियत पाकिस्तान ठाहिण जे हक़ में न हुई। जॾहिं हुन मुस्लिम लीग में शमूलियत अख़्तियार कई त सिंध असेंबली पाकिस्तान जे हक़ में ठहराव पास करण में कामयाब थी। ऐं 1946 ईस्वीअ में जॾहिं मुस्लिम लीग जी क़यादत सां इख़्तिलाफ़ करे उन खां अलॻि थियो ऐं पाकिस्तान वजूद में आयो त नंढे खंड अंदरि अकेली असेंबली खां अॻुवाट ई पाकिस्तान जे हक़ में ठहराव पास करण वारो GM सैयद पंहिंजे ई ख़्वाब ऐं कोशिशुनि जे नतीजे में जुड़ियल वतन पाकिस्तान जे तारीख़ जो पहिरियों सियासी कैदी बणियो। GM सैयद पंहिंजे सियासत जी शुरूआत 14 सालनि जी नंढी उमिरि खां कई। 1919 ईस्वीअ में हू पंहिंजे तालके जे स्कूल बोर्ड जो चेयरमैन बणियो। उन खां पोइ 1929 ईस्वीअ में कराची ज़िले जे लोकल बोर्ड जो सदर चूंडियो वियो। 1930 ईस्वीअ में हिन सिंध हारी कॉन्फ्रेंस कोठाई ऐं हुन जो सेक्रेटरी चूंडियो वियो। 1937 ईस्वीअ में हू पहिरियों भेरो सिंध कानून सां असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो ऐं 1938 ईस्वीअ में सिंध मुस्लिम लीग में शमूलियत अख़्तियार कयईं। 1940 ईस्वीअ में GM सैयद सिंध जे तइलीम खाते जो वज़ीर थियो। 1941 ईस्वीअ में हू ऑल इंडिया मुस्लिम लीग जे सेंट्रल कमेटी जो मेंबर बणियो। 1943 ईस्वीअ में सिंध मुस्लिम लीग जो सदर चूंडियो वियो ऐं सदर चूंडजण जे सिर्फ़ 1 साल खां पोइ हू सिंध असेंबली खां पाकिस्तान जे हक़ में ठहराव पास करण में कामयाब थी वियो। सिंध जे तारीख़ जे हिकु अहम बहादुर किरदार हैदर सनाई जे ख़ानदान जे चश्मो चिराग GM सैयद जे सियासत जो ॿियो दौर तॾहिं शुरू थियो जॾहिं हुन 1946 ईस्वीअ में मुस्लिम लीग तां इस्तीफ़ा ॾेई पंहिंजी अलॻि पार्टी जोड़ी जंहिंजो नालो प्रोग्रेसिव मुस्लिम लीग रखियईं। साॻे साल हू सिंध मखलूत पार्टीअ जो लीडर पिणु चूंडियो वियो। 1954 ईस्वीअ में
सिंधी अदबी बोर्ड जो चेयरमैन चूंडियो वियो। 1955 में हुन पाकिस्तान नेशनल पार्टी जोड़ण वारे अमल में भरपूर किरदारु अदा कयो। 1966 ईस्वीअ में हुन बज़्म सूफ़िया सिंध जो क़याम अमल में आंदो ऐं 1969 ईस्वीअ में सिंध यूनाइटेड फ्रंट जोड़ियो। 1971 ईस्वीअ में हू मुल्क जे वफ़ाक़ी सियासत खां ॿिन्ही मायूस थी वियो ऐं हुन सिंध जे माण्हुनि जे लाइ हक़ ख़ुदि इरादियत यानी राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जे मुतालबे जो ऐलान कयो ऐं उन लाइ हुन 1973 ईस्वीअ में GSN तहरीक नाले पार्टी जोड़ी। GMC जी हिन मुतनाज़ शख़्सियत ऐं सियासत जी हक़ीक़त पंहिंजी जाइ ते, पर जंहिं ॻाल्हि ते सिंध जो हर ज़ी शऊर माण्हू मुतफ़िक़ आहे उहा आहे संदसि इल्मी, फ़िक्री ऐं कलमी पोरियो। सियासत जेको जंगो जदल जो मैदान आहे उन में भरपूर ऐं सरगर्म किरदारु अदा करण खां पोइ बि हिन क़ौमपरस्त सियासतदान 65 अमीक़ ऐं ज़ख़ीम किताब लिखिया। उन्हनि किताबनि जा मौज़ू अदब खां वठी सियासत ताईं ऐं मज़हब खां वठी सक़ाफ़त ऐं कल्चर ताईं पखिड़ियल आहिनि। GMC जा कुझु मुतनाज़ किताब पंहिंजी जाइ ते, पर सन जे साईं जे सभिनी लिखणनि में मुंहिंजे पसंदि जो किताब दयारे दिल दास्तान मोहब्बत आहे। उहो दास्तान दरअसल GMC जे पंहिंजे मौसूम मोहब्बतुनि जो दास्तान आहे ऐं जिन बि माण्हुनि GMC खे वेझड़ाई खां ऐं गहराई सां ॾिठो हो उहे मूंसां मुतफ़िक़ थींदा त GMC सियासतदान खां वधीक हिकु जमालियत पसंद सूफ़ी ऐं आशिक़ हुयो। हू जॾहिं इश्क जे रमज़ुनि, विसाल, फ़िराक ऐं कैफ़ जे कैफ़ियतुनि जो इज़हार, भिटाई ऐं सचल जी शाइरी खां वठी हाफ़िज़ रूमी जे रुबाइनि खे बाआवाज़ तहतुल लफ़्ज़ में बयानु कंदो हो त सियासत जे जबर में लिकी वियल संदसि इश्क जो लाओ संदसि वजूद जे हर हिसे मां बखण लॻंदो हो ऐं 90 सालनि जी उमिरि में पिणु संदसि पेशानी, नक ऐं कननि जूं पापड़ियूं लोहार जे धवण वांगुरु दुखण लॻंदियूं। गज़ब जे जमालियात पसंद ऐं आशिक़ मिज़ाज हुअण जे बावजूदि GMC हक़ीक़ी सूफ़ी हुअण करे इश्क जी पाकीज़गीअ जो हमेशह पाबंद रहियो। संदसि शराफ़त नफ़्स ऐं पाकीज़ा किरदार जी शाहिदी संदसि हर दोस्त ऐं दुश्मन ॾिए थो। संदसि दौर जे सियासतदाननि जी अक्सरियत सिंध अंदरि जॾहिं रासपोटीन जे ख़िताब सां अॼु नवाज़ी वञे थी, उते GMC जे हिन दावा ते संदसि सख़्त खां सख़्त सियासी मुख़ालिफ़नि बि कॾहिं आंगुर न खईं आहे। राग, शाइरी ऐं मौसीक़ी सां गहरो शुगफ़्त रखंदड़ ऐं 30 सालनि खां वधीक अरसे ताईं अदम तशद्दुद जी सियासत ऐं फ़लसफ़े में यकीन रखंदड़ हिन सूफ़ी मंश, जमालियात पसंद ऐं सिंध जे आशिक़ सियासतदान खे जेलनि में क़ैद करणु नज़रबंदी वारी हालत में हुन 5 अप्रैल 1995 ईस्वीअ ते जिन्ना हॉस्पिटल कराचीअ में दम घणी हवाले कयो। 30 सालनि जे ड्रिघनि जेल यात्राउनि ऐं नज़रबंदियुनि ऐं उन नज़रबंदीअ दौरान ई फौत थी वञण सबबि एमनेस्टी इंटरनेशनल पारां खेसि ज़मीर जे कैदीअ जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। अॼु 17 जनवरी 2009 ईस्वीअ ते सिंध जे हिकु नंढे ॻोठ सां तालुक़ रखंदड़ सियासतदान, सूफ़ी ऐं आशिक़ GMC जी 109वीं सालगिरह आहे। तारीख़ जे हिन मुनफ़रद किरदार सां सिंध मोहबत करे थी, इतफ़ाक़ करे थी ऐं हुनजे घणनि ॻाल्हियुनि सां इख़्तिलाफ़ पिणु करे थी, पर हुनजे बावजूदि पंहिंजे कुख मां जनमु ॾींदड़ उन पुट खे सिंध हुनजे 109वीं सालगिरह जे मौक़े ते दिलि जे गहराइनि सां यादि करे थी।